للمتقين وجنات للمؤمنين जी सलावत सलातो सलाम वला वज़ीरही व खलीफतिही कुर्बान वञा तव्हांजे लाइ फातिहा लिल उहद वल बदर वल हुनैन वल खैबर कातल मरहब वल अंतर इमाम अल मुत्तकीन मौला अमीर अल मोमिनीन अली इब्न अबी तालिब अलैहिस्सलाम कुर्बान वञा तहां 1400 साल खां पोइ मौला अली जा लक़ब ॿुधी नथा सघो ख़बर उन धीअनि खे हूंदी जेके आयूं मिलण हूं वयूं त यतीम थी अल्लाह जी मौला अमीर अल मोमिनीन अली इब्न अबी तालिब अलैहिस्सलाम कुर्बान वञा तव्हांजे लाइ अखियुनि तां अञा मौला जा लक़ब पढ़िया तव्हांजो अखियूं उसी पयूं मौला जो कसम आहे रोअण उन इमाम खे आया हो कंहिं इमाम जी ज़ियारत में इहो जुमिलो नाहे लिखियलु जेको मौला अली जी ज़ियारत में लिखियल आहे अस्सलामु अलैका या अव्वल मज़लूम मसाइब जे लाइ इहो जुमिलो काफ़ी आहे अस्सलामु अलैका या अव्वल मज़लूम मो काइनात जा वॾा मज़लूम मुंहिंजो तो ते सलाम पर पुछी ॾिसो उलमा खां तफ़सीर पुछी ॾिसो हुसैन मौला वाकई वॾो मज़लूम आहे मूंखे ताक़त न आहे जो तक़ाबुल करे सघां पर उलमा लिखियो आहे हुसैन मौला मज़लूम आहे लेकिन मौला अली खां घटि आहे जो हुसैन मौला जो ज़िंदगीअ में मौला जेके हरम ते हमलो न थियो आहे अली उहो मज़लूम आहे पढ़ी रही बतूल गुज़रते रहे मुसलमान कुर्बान वञा अॼु मातम न कंदे कॾहिं कंदे असां अॼु मातम न कंदो अॼु या हुसैन न कंदो त कॾहिं कंदो बाबा साईं अॼु मथां कोई छिको रोए मथां कंहिंजे घर सां बग़ैर बासण वारो अब्बास वेठो हाय हाय कुर्बान वञा साईं दुआ घुरजो जेतिरा बि सादात मोमिन ख़ुसूसन जेका छिराड़ी वारा वेठा हो दुआ घुरजो शल कंहिं ग़रीब जो धीअ बि ईद जे ॾींहंनि में यतीम सदका थी वञसि कुर्बान वञा आसरत न रोइजो त हे रोए त पोइ रोआं मौला जो कसम आहे पंहिंजी क़बर जी गवाही जे लाइ तुंहिंजे हाय वस में आहे
कहिड़ो शी हो जेको हिकु बि रमज़ान अचे ज़ैनब जे बाबे खे न रोके सदका थी वञा सदका थी वञा सदका थी वञा अली घुरायूं त थियूं अॼु मिलण जे लाइ हूं कसम ख़ुदा जॾहिं साइण जी आमद थी आहे न कूफे में अली जहिड़ो इमाम ज़ैनब जे महमल जी वाग न पे अॻियां हलण शुरू थियो जंहिंजे अख में क़ब्र अली आहे अॼु उहो थी मातम कंदो अली फरमाए थो ज़ैनब बचड़ा बाबो तो चवई थोरो महमल जो पर्दो हटा गौर सां ॾिस हीअ कूफे जी पहिरीं बाधा सदका 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 हुजे कि रमज़ान है तू है न कर ज़ैनब बचड़ा बाबो तो चवई थोरो पर्दो हटा गौर सां ॾिस हीअ कूफे जी पहिरीं बाज़ार ज़ैनब चुप रही लहज़ो गुज़रियो मां मनाओ जेके ॾाढा था रहो उन लाइ तो पढ़ा जिन मातम कयो आहे अली फरमाए थो ज़ैनब बचड़ा बाबो तो चवई थोरो पर्दो हटा हीअ कूफे जी ॿी बाज़ार हीअ कूफे जी टी बाज़ार आहे तो सम्झो न आहे मां मसाए पढ़ियो आहे अचानक बबर लियारो हिकु चौक आयो अली जी पग लही गले में आई मौला फरमाए थो ज़ैनब बचड़ा ओ मुंहिंजी ज़ैनब बचड़ा बाबो तो चवई पर्दो पूरो हटाए गौर सां ॾिस हे कूफे जो मरकज़ी चौक आहे हिते हलण जी जाइ न मिलंदी आहे हितां शरीफ़ ॾाढा ॾुखिया हलंदा सदका 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 ज़ैनब बचड़ा हितां शरीफ़ ॾाढा ॾुखिया हलंदा आहिनि दुआ बबर लियारो बाज़ार ॿुधई चुप रही चौक ॿुधई चुप रही बाबे खे जवाब न ॾिनई अली अंदर दाख़िल थी अली जी धीअ जेको घर मौला पंहिंजे हथनि सां कूफे में ठाहियो अली महमल त यदुल्ला वारा हथनि सां धीअ खे लाथो ज़ैनब बचड़ा कई सफ़र में तकलीफ़ त न आई आहे चए थी न बाबा जंहिं भेण सां गाज़ीअ जहिड़ो भाउ गॾु हुजे हाय हाय जंहिंसां हुसैन सफ़र में गॾु हुजे बाबा काई तकलीफ़ न आई आहे ज़ैनब हीअ बाहूं विधियो इशारो ज़ाकिरीअ में काफ़ी आहे चए थी मुंहिंजा अमीर बाबा मुंहिंजा सुल्तान बाबा मुंहिंजा काइनात जा वॾा निमाज़ी बाबा अॼु धीअ कुझु पुछई जवाब ॾे मौला चए थो धीअ सिकंदो थो वठां त ज़ैनब ॻाल्हाए चए थी बाबा मुंहिंजो बाज़ार सां कहिड़ो वास्तो ओ बाबा मुंहिंजो चौकनि सां कहिड़ो वास्तो मातम 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 जेको धीअनि वारो आहे मातम कंदो ओ बाबा सुल्तान बाबा मुझो बाज़ार सां कहिड़ो वास्तो ओ बाबा मुझो चौकनि सां कहिड़ो वास्तो अली हथनि जो मातम कयो आहे जदो न बचड़ा मथां क़िस्मत बाज़ार वठी अचे चए बाबा मां ज़ैनब बाज़ार सदका 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 ओ बाबा मां ज़ैनब बाज़ार जे मातम कयो त ॿुधायो अली जॾहिं टे दफ़ा चए मां ज़ैनब बाज़ार अली वाला धीअ खे गल लाथो आहे जदो ज़ैनब बचड़ा तूं बुलंदा या तुंहिंजी मां ज़हरा चए बाबा अम्मा बुलंदा हुअ नबीअ जी धीअ मां अलीअ जी धीअ मौला चए याद कर तुंहिंजे मां 4 कलाक सदका या हुसैन ओले न बचड़ा तुंहिंजे अमड़े 4 कलाक दरबार में बीठी रहे अञा जे मातम न कयो बाबे जे गले में बाहूं छॾाए चए बाबा अम्मा यकीनन वई हुई लेकिन अम्मा जी वॾी मजबूरी हुई ओ बाबा
मातमी जो आयो जो सोनो रोना हो कहां का पूछा जगे गावी जवाब घरवण आया हो अज किवें दुनिया दरबाउन में लगिया सदका 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 अज पिनणो थी अली हो मिंबर जो कसम भादो फिक्षा उन में जरात अली बिस्तर ते तड़फियो वीही जरा मौला बिस्तर ते तड़फियो किवें जरात मौला भितर के हथ रखा न गांधी दे वियो न हसन दे वियो न हुसैन दे वियो सिद्धो संगी थी ज़ैनब जे हुजरे में आयो मां तहां खां पुछां अधरात जो थियन खे कीअं उथारबो या नालो खणी या अम्मा सॾे मौला नालो न खयो गरम गोढ़ाली जा ज़ैनब जे चेहरे ते चेदे बाबा कहर वारियो थाए सदका सदका माथा माथा चेदे बाबा ओ नमाज़ी बाबा कहर वारियो थाए इमाम चथा जाग मुंहिंजी आख़िरी रात सदके 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 जेको हथ प्यारा करे मौला जे सदके चेदो जाग अज मुंहिंजी आख़िरी रात